विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk। मेहड़ में औरत पंजन ॿारनि सां गॾिजी मुड़ुस खे गुम करण ऐं ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो। ॻोठ गांवराबाद भरसा नूरवाह जी रहवासण मसामाद नसीम मुगेरी पंहिंजी माउ मसामाद शहनाज खोसो ऐं पंहिंजनि ॿिनि ॿारनि सां गॾु मेहड़ प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर औरत मसामाद नसीम मुगेरी मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुस बीमार आहे, जंहिंखे 4 ॾींहनि खां पंहिंजनि भाइटियुनि मौला बख्श मुगेरी ऐं ॿियनि तशदुद करे गुम करे छॾियो आहे ऐं मुंहिंजे घर में घिड़ी मूं मथां तशदुद कयो। रड़ियनि ते ॻोठ वारनि पहुची मुंहिंजी जान बचाई आहे। इहो आहे मुंहिंजो मुड़ुस आहे, माना 5 ॾींहं थी विया अथसि, वेचारो लापतो लॻो पियो आहे। मुंहिंजे घर में कब्ज़ो कयो अथनि, मुंहिंजे घर में अची मूंसां विड़ियो अथनि, ज़मीन ते कब्ज़ो, असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथनि, असांजे माल ते कब्ज़ो कयो अथनि, असांजे घर ते कब्ज़ो कयो अथनि। हुन चयो त मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजनि ॿारनि खे जान जो ख़तरो आहे। जवाबदार असांजी 17 जरेब ज़मीन ते पिण कब्ज़ो करे वेठा आहिनि। मुतासिर औरत आईजी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त गुम कयल मुड़ुस खे आज़ाद कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।